अस्सलाम वालेकुम दोस्तों। जियां त अॼु टियों ॾींहुं आहे शूट ते। अॼु मुंहिंजी शूट ना आहे ऐं बाक़ी तक़रीबन जेतिरा बि हिते आर्टिस्ट हुया, इसरार लगारी, अली गुल मला ऐं अब्बास ओढाणो ऐं ॿिया बि जेके आर्टिस्ट हुया, जेके घटि नाले वारा हुआ, मां उन्हनि कोन सुञाणा, सभु शूट ते वियल आहिनि। वाहिद हिन रेस्ट हाउस में मां अकेलो माण्हू आहियां जेको हींअर वेठो आहियां ऐं सुबुह खां वठी निंड बि कई अथमि ऐं पंहिंजा पर्सनल कमकार बि कया अथमि ऐं कुदरत जा ही नज़ारा बि ॾिसां पियो, छो त ही अज़ीमुल शान हिकिड़ो व्यू आहे जेको तव्हांखे मां ॾेखारियां। ही आसमान, ही जबल, खीरथल जबल, हे ॾिसो, हे चौधारी, ही आहे जबल, खीरथल जबल। कमाल आहे, जाड़े ॾिस त हदे निगाह जबल ई जबल आहे, जबल ई जबल आहे। ऐं असां बि हिकिड़ी जबल अहिड़ी टकरी आहे हिकिड़ी, उन ते ही रेस्ट हाउस आहे। कमाल, हे असांजो रेस्ट हाउस। ज़िंदगी जा इहे अहिड़ा लम्हा आहिनि जंहिंखे असां पाण खां परे नथा करे सघूं। हीअ बि ज़िंदगी आहे। मूं हिते जेके माण्हू ॾिठा आहिनि झोपड़ियुनि में रहंदड़, उन्हनि जी लाइफ जो स्टैंडर्ड बि मूं ॾिठो आहे, जेको मां तव्हांखे छा ॿुधायां। असां त सिर्फ़ु सोचे सघूं था, जेकॾहिं आम ज़िंदगीअ में असां इन लाइफ खे गुज़ारियूं त शायदि हिकु ॾींहुं बि जी न सघूं, छो त हिते ज़िंदगी जे उन्हनि सहूलियतुनि जो फुक़दान आहे जेके असांजे आम ज़िंदगी सां लाॻापियल हूंदा आहिनि, जीअं पाणी आहे, बिजली आहे ऐं खाद खुराक आहे। पर मूं हिते ॾिठो आहे त जेके हिते झोपड़ियुनि में रहनि था माण्हू, उन्हनि वटि बुनियादी सहूलियतूं त मौजूदु आहिनि ई कोन। मां वटि सोचियां थो त उहो विझंदा कीअं हूंदा ऐं वॉशरूम जो तस्वुरु उन्हनि वटि बिल्कुलु कोन्हे को। वणनि जी ओट में या वणनि जे जुगंड में, जेके असां झंगु चवंदा आहियूं, उते वञी वेंदा आहिनि ऐं फारिग थी ईंदा आहिनि। हाणे इहा कहिड़ी ज़िंदगी आहे? मुंहिंजे रब साईं हर माण्हूअ खे हिकिड़ो मुख़्तलिफ़ स्टैंडर्ड ॾिनो आहे। उन स्टैंडर्ड जे तहत हर माण्हू पंहिंजी लाइफ खे गुज़ारनि था। के आलीशान बंगलनि में था रहनि त के नंढनि घरनि में था रहनि, त के शहरनि में, के ॻोठनि में, त वरी के झोंपड़ियुनि में जेके मूं ॾिठियूं। सो रब साईं सभिनी खे इन आला मक़ाम अता करे ऐं सभिनी खे हिदायतूं ॾे, सभिनी खे हिकु आलीशान लाइफ ॾे, त जीअं ज़िंदगी जो जेको तसवुरु आहे उहो मुकमल थिए। थैंक यू वेरी मच दोस्तों। तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त मां अॼु हींअर कॉरिडोर में ॿाहिरि वेठो आहियां ऐं आसमानी गजगोड़ तव्हां ॿुधो पिया, बिजली बि हल्की हल्की कॾहिं अचे थी ऐं बारिश शुरू थी वई आहे हिते। पर उते बारिश ॾाढी आहे, जिते असांजो यूनिट शूट करणु वियो आहे उते शदीद बारिश आहे, छो त उहो पहाड़नि जे विच में आहे। ऐं हे मां तव्हांखे ॾेखारियां, बारिश ॾिसो था, ये बारिश हले पई
ऐं आसमान ॾिसो भरियो पियो आहे। भरियो पियो आहे आसमान। सो दोस्तो इहो आहे त असां ख़ुशनसीब आहियूं इंसान जंहिं मुल्क में असां रहूं था उते असांखे अलाह ताला 4 मौसमूं ॾिनियूं ऐं 4 मौसमनि जो असांखे वॾो फ़ाइदो थींदो आहे। असां वटि मुख़्तलिफ़ फल फ्रूट सब्जियूं पैदा थींदियूं आहिनि जेके ज़िंदगी जी नेमतुनि में शामिल आहिनि ऐं बदकिस्मत आहिनि उहे मुल्क जिन वटि हर टेक्नोलॉजी मौजूदु आहे, दौलत सां मालामाल आहिनि, टेक्नोलॉजी में एडवांस आहिनि, पर उन्हनि वटि उहे मौसमूं न आहिनि जेके अलाह साईं असांखे ॾिनियूं। तो दोस्तो क़दुरु करणु खपे। बारिश तेज़ थी वई आहे वरी तव्हां हे ॾिसो बारिश तेज़ थी वई आहे ऐं मां हिते खट ते ॿाहिरि वेठो आहियां ऐं शेड आहे, कॉरिडोर आहे, तो लाइट बि कान्हे हिते, जनरेटर हलंदा आहिनि। सो बहरहाल इंजॉय था कयूं, दुआ था कयूं त यूनिट जेको वियल आहे अलाह उन्हनि खे बहिफ़ाज़त वरी वापसि अचनि छो त उते हींअर शदीद बारिश पई हले। साम्हूं मां पहाड़ ते ॾिठमि त पहाड़ ई नज़र नथा अचनि, यानी हाइट ॾिसो न हे साम्हूं हे पहाड़ आहिनि, हिते पहाड़ नज़र नथा अचनि, उहे बादलनि जी ओट में हलिया विया आहिनि, यानी अंदाज़ो कयो त केॾी शदीद बारिश पई हले। सो दुआ कयो त यूनिट असांजो ख़ैराफ़ी सां मोटी अचे। त हिते मींहुं जॾहिं वसंदो आहे त उहो घटि में घटि 2-2.5 कलाक मुसलसिल हलंदो आहे ऐं बंदि तॾहिं थींदो आहे जॾहिं इहे गजगोड़ ऐं खिवण बंदि थी वेंदी आहे, पोइ बि उहो हलंदो रहंदो आहे। त ॾिसूं था केसिताईं थो हले। मां बि वेठो आहियां हिते, जीअं अञा देरि थींदो त तव्हांखे ॾेखारींदुसि त गजगोड़ तव्हां ॿुधो था। बारिश तेज़ थी वई आहे, ॾिसो तमामु घणी तेज़, इलाही तेज़ थी वई आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असांजो 3 ॾींहुं आहे शूट जो। सो हींअर असां निकिरूं था शूट ते, सभु तयारु वेठा आहिनि ऐं सुबुह जा तक़रीबन 6 पिया थियनि ऐं लोकेशन ते वञूं था, वधीक तव्हांखे उते ॾेखारींदासीं। हे ॾिसो हे सभु वेठा आहिनि, सुबुह जो टाइम आहे ऐं इसरा लगारी साहब बि आहे। ॾिसो इसरा लगारी साहब, तव्हां बि तयारु आहियो न? बिल्कुलु रेडी हुआ, बसि हलूं था, बसि दुआऊं कयो असां मोटी अचूं। ज़बरदस्त ॾिसो वाह जो माहौल लॻो पियो आहे, आसमान, चंड तारा राति जो हूंदा आहिनि, ॾींहं जो असां हिते हरण ऐं मोर ॾिसंदा आहियूं। ॾिसो माहौल ज़बरदस्त ऐं भले निकितो आहे भले शूट ते। सो दोस्तो हलूं था, हाणे गाॾियुनि में वियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, असां लोकेशन ते पुॼी विया आहियूं ऐं लोकेशन हिकिड़ी लाजवाब आहे, लाजवाब लोकेशन आहे, तव्हां ॾिसो। ऐं हिते गाॾियूं सभु बीठियूं आहिनि ऐं हर शइ हिते मौजूदु आहे ऐं हीअ मूंखे माइक करणु आयो आहे दोस्त। माइक लगाना है आपने? जी जी बिल्कुल। माशाल्लाह माशाल्लाह, ये ॾिसो सभु गाॾियूं बीठियूं आहिनि सब। ये कौन सा जबल है? ये नहीं पता कौन सी लोकेशन है। जबल की तरफ है सर। अच्छा ये कौन सा? लुई जबल के लुई अलीगढ़ हिन माहौल में तूं पंहिंजो पाण खे छा थो महसूस करे? मां ख़ुशी महसूस थो कयां त नेटवर्कनि जी दुनिया खां निकिरी करे आज़ाद दुनिया में आया आहियूं। आब हवा ज़बरदस्त, जुड़, पहाड़, सरसब्ज माहौल, मज़ेदार लॻो। अच्छा, तूं बेशुमार ड्रामा कया, बेशुमार माण्हुनि सां कमु कयो, बेशुमार जायुनि ते वएं, हिन जाइ ते अची तोखे इहो फील थियो त तूं किथे ई पंहिंजो डिसीशन जेको आहे ग़लति कोन कयो आहे? न सर, हर जेको आहे न तव्हांजो कमु नओं तजुर्बो हूंदो आहे ऐं नओं मज़ो हूंदो आहे हुनजो। इन जूं तकलीफ़ूं, इन जा इहे
मज़ा ई तव्हांजी यादगिरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। कल्ह असां हिकिड़ी ख़तरनाक शूटिंग थियासीं, बरसाति थी वई, किरण जो मरण जो ख़तरो हुयो, पर ज़िंदगी जा नवां तजुर्बा थिया, मज़ो आयो ऐं इहे यादगिरियूं हूंदियूं। हिन शूट ते वियासीं, हे मसइला थिया हुया। इंजॉय ॿुधो अलीगल मल्हा हर हाल में इंजॉय कंदो आहे। ज़िंदगी जूं कई बेशुमार ॾुखिया ॾींहं बि ॾिठई, पर हींअर ताईं जेको आहे पंहिंजो पाण खे बहितर फील कंदो आहे। असां सां गॾु असांजो महान दोस्त इसरा लगारी साहब, जेको हींअर पंहिंजे फुल गेटअप में आहे। इसरा लगारी साहब, तव्हां एॾो परे अची ऐं छा था फील कयो? ख़ुशी महसूस थी रही है। हिकिड़ो त ज़ाहिर आहे असां आर्टिस्ट आहियूं ऐं सॼी ज़िंदगी अलाए किथे किथे कहिड़ियुनि कहिड़ियुनि लोकेशन्स ते असां शूट्स कयूं आहिनि। इहे बि हिकिड़ो तजुर्बो आहे ऐं बहितरीनु तजुर्बो। ऐं टेली फिल्म शॉर्ट टेली फिल्म आहे, उनके शूट जे सिलसिले में असां हिते इहे अहिड़ा मौक़ा कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि। असां रुगो ड्रामा कया टीवी जा या प्राइवेट चैनल्स जा सिंधी, हीअ आउं सम्झां पहिरियों तजुर्बो आहे असांजो। त हिकिड़ी शॉर्ट टेली फिल्म ऐं एॾी वॾी जो अरेंजमेंट आहे, तमामु बहितरीनु, तमामु। अच्छा, हिते अची किथे तव्हांखे इहो अहसासु त कोन थियो त तव्हां इहो ग़लति डिसीजन वरितो आहे हिन में कमु करण जो? पहिरीं हो, पहिरीं ॾींहुं थोरो इहो महसूसु थियो त शायदि भुल कई अथऊं, न अचणु घुरिजे आहे, इहे प्रोजेक्ट न खणणु घुरिजे आहे। पर हाणे वरी सोचूं पिया त हलो सुठो थियो, हिकिड़ो तजुर्बो थी वियो हिकिड़ो, ऐं वरी हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ी पिकनिक बि शूट बि थिए पई, कम जो कमु बि थिए पियो। अलाह साईं जो हिकिड़ो रहमत आहे कुदरत जो। ॾिसो त जीअं असां आया आहियूं हिते, इहे बरसातूं ऐं जुड़ालो मौसम, हिकिड़ो सुठो तजुर्बो थी रहियो आहे ऐं अलाह ख़ैरु कंदो इंशाअल्लाह। यानी तव्हांजे आस पास नंढा वॾा जबल बि आहिनि, पहाड़ जूं टकरियूं बि आहिनि, टकरियूं आहिनि, मैदान बि आहिनि, बरपट बयाबान उहे बि आहिनि। पर बरसाति खां पोइ ॾिसो न ग्रीनरी केतिरी थी वई आहे, तमामु बहितरीनु। हा, ही ग्रीनरी ॾिसो, ग्रीनरी किथे हुई? लाजवाब माहौल ग्रीनरी न हुई। बरसाति खां पोइ कल्ह जेका बरसाति थी आहे, असां जंहिं लोकेशन ते हुआसीं, तमामु ख़तरनाक लोकेशन ते हुआसीं। ईअं सम्झो त असां टकरी ते हुआसीं, टकरी खां पोइ वरी हेठि लथा आहियूं 250-300 फुट हेठि। ऐं उते जॾहिं असां सीन करण लाइ पहुता आहियूं त बरसाति शुरू थी वई ऐं तमामु ज़बरदस्त बरसाति हुई। ऐं जेको पाणी टकरी तां लहे पियो उते ई पियो अचे जिते असां मौजूदु हुआसीं। त पोइ बहरहाल जीअं करे असां पोइ वाइंड अप कयो, असां ऐं सीन बंदि कयोसीं, असां उतां निकिरी। ओके, शॉट रेडी आहे मुंहिंजो, तव्हां भले कॾहिं महिरबानी। हा, थैंक यू। दोस्तो, हींअर यूनिट असांजो वापसि अची वियो आहे। उन्हनि जी पंहिंजी शूट पूरी थी, सुबुह जो मुंहिंजी थी हुई, हाणे सॼो यूनिट वापसि अची वियो आहे। ऐं हाणे वरी सिर्फ़ु मुंहिंजी शूट आहे जेका सुजल हथे ते हलंदी। सो फ़िलहाल लंच टाइम आहे, लंच टाइम में सभु दोस्त इंजॉय कंदा। सो ॾिसूं था त हींअर दोस्त जेके आहिनि, मां त लंच करे चुको आहियां। हीअ असांजो प्रोड्यूसर साहब मिस्टर वेसा पीरज़ादो। हेलो, अस्सलाम वालेकुम, क्या हाल है भाई? जेको मुंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि जो अज़ीज़ आहे, अमर जो भाख जो। सो तव्हांखे वॾी मुबारक हुजनि, तव्हां एॾो डिफ़िकल्ट सब्जेक्ट खणी ऐं जंहिं नमूने सां उनखे ठाहियो आहे, दैट इज़ इनक्रेडिबल। बस तव्हां ॿाहिरनि जी दोस्तनि जी ऐं सीनियर्स जी महिरबानियूं आहिनि ऐं कंट्रीब्यूशन आहिनि जंहिंजी वजह सां थी सघे। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। हीअ दोस्तो, हीअ ॾिसो, हीअ असांजो क्रू आहे। आईबक्स जी शूट ते विया हुआ। आईबक्स पहाड़नि ते हूंदो आहे, ॾाढो नायाबु जानवर आहे। हीअ ॾिसो, हीअ हाणे लंच लॻे पियो, हीअ लंच लॻे पियो। हीअ साईं
मज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं ख़ाली प्लेटूं बि न हुजनि ऐं माण्हू सिर्फ़ु लंच जे लाइ वेठो आसिरे में अखियूं हेॾे होॾे फेराए। असां बसर रखियो न तो हा बसर असल में छा जो टाइम वरी वधीक थी वियो आहे, 3:30 थी विया। हा इन जे लाइ ओवर टाइम थी वियो। 5 बजे उथियासीं, 3:30 थी विया। हे असांजो ज़मान साहब जेको नाराज़ नस्ल जो नाराज़ माण्हू आहे, नाराज़ नस्ल जो नाराज़ माण्हू, ऐं हीअ हमेशह अहिड़ी जाइ ते वेहंदो आहे जिते मां हे प्रोफाइल थो ठाहियां त तूं वरी हलियो वए वाड़े वाह। ओके, सो वरी तव्हांजी महिरबानी दोस्तो। तव्हां अॼु डिफ़िकल्ट जेको कमु कयो आहे उहो दैट इज़ इनक्रेडिबल ऐं सुठो कमु आहे। वॾी महिनत कई आहे तव्हां, जान जी परवाह बि तव्हां न कई आहे। ऐं शदीद बारिशुनि में जिते वॾा यानी मसइला थींदा आहिनि तव्हां सर्वाइव करे आया हो। ऐं हीअ जेको असांजो मंगी साहब आहे, ऐं हीअ छोटी पुड़िया में बड़ा धमाका। हा, इन खे चवंदा आहिनि छोटी पुड़िया में बड़ा धमाका। सो ॾिसण में हे जेको आहे सो सफ़ा फ़क़ीर आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे स्कूल में ॿारनि जी फ़ी माफ़ कराइणी हुजे त हिन जो रुॻो चहिरो खणी वञिजो त प्रिंसिपल फ़ी माफ़ करे छॾींदो। सो हे अलीगुल जेको हमेशह इन खे चवंदो आहे त यार उहो सेमेस्टर क़रीब आहे, चहिरो ॾे त मां प्रिंसिपल खे ॾेखारियां। सो साईं जन जी जवानी मूं ॾिठी ऐं हींअर साईं जन जे अच्छा पइजी विया आहिनि। अच्छा न उहो दिलि को बहलाने के लिए ख़्याल अच्छा है। जुना थी आयो माँ अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं खिज़ा नहीं बाहर हूँ। वाह वाह सही, खिज़ा नहीं बाहर का निशान अभी। बहरहाल हे लम्हा वरी ज़िंदगी में न ईंदा ऐं ख़बर न आहे वरी असां इहे सभु कंहिं प्रोजेक्ट में शामिलु थियूं न थियूं, उहा का ख़बर कान्हे का। सो बहरहाल इंजॉय, वी आर इंजॉइंग। अलाह साईं सभिनी खे पंहिंजे रहमतुनि में जॻह ॾे। हे नई हिकिड़ी टेक्नोलॉजी, नई त न आहे, पुराणी टेक्नोलॉजी आहे। हिते हिन में कैमरा फिक्स थींदी, उहो रोल करे छॾींदा, मां पियो हलाईंदुसि। हे तव्हांखे ॾेखारियां मां, हीअ बि नई हिते जेको आहे हे ॾिसो। ही फिक्सिंग थींदी, हिते कैमरा फिक्स थींदो हिननि में। मां गाॾी हलाईंदो त इहो सॼो हिते फिक्स थींदो। सो बहरहाल दोस्तो, ही आसमान जेको आहे बिल्कुलु साफ़, बिल्कुलु साफ़, बारिश जो कोई इम्कान कोन्हे। नेशनल पार्क, नेशनल खीरथर पार्क। हे हाणे लंच घुराइण शुरू थी विया। क्या चाह रहे हो तुम? आप क्या चाह रहे हो? वो एक शो बोल रहे हैं इनको, जो भगवान को दिया ना वो बोल रहे हैं